कंहिं बि सूरत में सिंध जे हिंदू खे ख़ासि तौर ते जेको वापारु करे थो, जेको अमन पसंद आहे, जेको निहायत क़ाबिल आहे, जंहिंजी महिनत सां सिंध ख़ुशहाल थी थिए, इन मज़हब सां लाॻापियल माण्हुनि खे सिंध मां तंग करे बेज़ार करे हुननि खे भॼाइजे। ऐं तव्हांखे ख़ासि तौर ते अपील कंदुसि, पहिरियों तव्हांखे मुबारकबाद ॾींदुसि त पहिरियों दफ़ो एॾे तइदाद में हिन मसइले ते तव्हां गॾु थिया, इहा तव्हांखे मुबारक हुजे। ॿी ॻाल्हि त वाइदो कयो ईअं थोरी आहे त असां जूं नियाणियूं भेनरूं ज़ोरी खणंदियूं खणी नोटनि रस्तनि तो खणी भले तव्हां कलमो पढ़ाए छॾियो ऐं पोइ असां वटि चुप करे वेही रहूं त न बाबा हाणे त हथु कजोसीं। ईअं न थींदो, ईअं न थियणु घुरिजे। तव्हां वाइदो कयो त भली खणी हथ हथ करे अचे, पर असांजी नियाणी असां वटि रहंदी ऐं असां वटि कंहिं बि सूरत में उहो कमु सूबे जे हवाले ते न ॾींदासीं। असां सिर्फ़ु इहो चऊं था, हींअर जॾहिं बजट सेशन हलियो हो, बजट सेशन में जॾहिं महांगाई जी ॻाल्हि कई वई, तेल ऐं गैस जी ॻाल्हि कई वई, पर असां जेके सिंध सां तालुक़ रखंदड़ MNA हुआसीं, असां हिकिड़ी ॻाल्हि कई, उहा हुई त असांखे जेको मज़हब तब्दील करणु ज़बरदस्ती जबरी कयो पियो वञे। असांखे रुॻो इहो ॿुधायो वञे त जॾहिं इस्लाम में जबर जी मुखालिफ़त थियल आहे, जॾहिं जबर इस्लाम इजाज़त नथो ॾे, त पोइ असां खां ही ज़बरदस्ती मज़हब तब्दील छो कयो वञे थो? असां क़ौमी असेंबली हुजे, सूबाई असेंबली हुजे, सुप्रीम कोर्ट हुजे, अदालतूं हुजनि, इदारा हुजनि, असां उन्हनि खां हिकिड़ी शइ घुरूं था, असां उन्हनि खां हिकु मुतालबो कयूं था त असांखे सिर्फ़ु तहफ़ुज़ ॾिनो वञे। जॾहिं निखिल कुमारी खे अगवा कयो थो वञे त असांजा माण्हू जागनि था, जॾहिं अॼु पायल जो वाक़ियो थियो त असांजा माण्हू जागनि था। असां तानिया ख़ासकरी असांजी नियाणी हुई, असांजी पायल बि नियाणी हुजी, कंहिं बि औरत सां ज़बरदस्ती थींदी, ज़ुल्म थींदो, असां हुते उन्हनि सां गॾु हूंदासीं। असां सिंधी क़ौम हिकु आहियूं। असां पाकिस्तान जे आइन ऐं कानून ते यकीन न कंदा त पोइ हिन आइन ऐं कानून जेको असांखे तहफ़ुज़ ॾिनो आहे उहो असांखे छो न पियो ॾिनो वञे? असां उन्हनि सां गॾु आहियूं जिन खे तेजारे भॼण लाइ मजबूर कयो वञे थो। असां कराची बि कोन छॾी आहे, असां घोटकी बि कोन छॾींदासीं, असां सिंध बि कोन छॾींदासीं। हीअ सिंध, हीअ घोटकी हुजे, हीअ जेका असां डहरकी हुजे, लाड़काणो हुजे, कराची हुजे, इहा असांजे मोहन जे दड़े जी, असांजी तारीख़ जी, असांजी शऊर जी अलामत आहे। ऐं इहा सदाई रहंदी, इहा पंहिंजो जहिड़ो पाण कंदी, उहो कॾहिं मुंहिंजी शिकल में कंदी, कॾहिं तव्हांजी शिकल में कंदी, कॾहिं ॿिए कंहिंजी शिकल में कंदी, पर सिंध पंहिंजो पाण जी सालियत लाइ पाण ज़रूरु बीहंदी। जेको हिन मौक़े ते सभिनी दोस्तनि पंहिंजे ख़्यालनि जो ऐं जज़्बनि जो इज़हार कयो आहे, उहो असां समूरनि दोस्तनि जी तर्जुमानी आहे। असां समूरा दोस्त, सिंध जा बाशऊर माण्हू, सिंध जो ज़मीर अॼु घोटकी में गॾिजी हिकु आवाज़ थी आयो आहे, ऐं उहो हिकिड़ो ई आवाज़ु आहे जेको ताज़ो घोटकी में ही दहशतगर्दी जो वाक़ियो थियो आहे, हिन मंदर ते हमिलो थियो आहे। असांजे हिते जे दोस्तनि जे दुकाननि ते घरनि ते हमला थिया आहिनि। असां सभु दोस्त इहो हिकु आवाज़ु खणी आया आहियूं त असां रुॻो मज़म्मत करण न आया आहियूं। असां जिते हिन खुलियल दहशतगर्दीअ जी मज़म्मत कयूं था, उते उनजी मज़ाहिमत जो ऐलान बि कयूं था। सिंध जा करोड़े बाशऊर माण्हू पंहिंजे धरतीअ ते हिन तासिब, हिन बीमारी, हिन ज़हर, हिन दहशतगर्दी जी पाड़ पटण में पंहिंजो पूरो किरदारु अदा कंदा। असां हिन मौक़े ते मुतालबो कयूं था त जेको बि घोटकी में हे ताज़ो हमला थिया आहिनि, जेको बि नुक़सानु थियो आहे, जेके बि धाड़ो लॻो आहे, जेका लुट थी आहे, दुकान फुरिया विया आहिनि, सामान फुरिया विया आहिनि, भञटा थी आहे, असां मुतालबो कयूं था त हुकूमत सिंध उहो सॼो ऐं हुकूमत पाकिस्तान भई उहे हिन सॼे नुक़सान जो इज़ारो कनि। हीउ कहिड़ो मज़ाक़ आहे जो तव्हां FIR में चओ था त नामालूम माण्हू कयो आहे? इहे सभई गिरोह मालूम आहिनि, उहे माण्हू मौजूदु आहिनि, उन्हनि जूं तस्वीरूं मौजूदु आहिनि। नामालूम ड्रामो बंदि कयो, FIR में उन्हनि जे बारे में पूरो तफ़सील ॾियो ऐं उन ते क़दम खणो। इन करे असांजो इहो मुतालबो हूंदो त उन्हनि समूरे माण्हुनि ते क़दम खयो वञे। ऐं ॿी ॻाल्हि आख़िरी,
असां मुतालबो कयूं था त इहो वाक़ियो पहिरियों वाक़ियो न आहे। असां चऊं था त हुकूमत खे इंतज़ाम करणु खपे त सिंध जे अंदरि जिते जिते अहिड़े क़िस्म जा दहशत टोला पालिया विया आहिनि, ताक़िया विया आहिनि, उहे मौजूदु आहिनि, उते मुकमल तौर सिक्योरिटी इंतज़ाम कयो वञे त जीअं मुस्तक़बिल में कॾहिं